नाज़रीन बुलेटिन में अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सुद समाओ वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची यूनिवर्सिटी में थियल वेन धमाके वारे हंध जो दौरो कयो आहे। दौरे दौरान सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण धमाके में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार कंदे चयो आहे त ही हादसो न पर दहशतगर्दी जो वाक़ियो आहे। पुलिस ऐं ॿिया इदारा जांच करे रहिया आहिनि। शर्जील मेमण चयो त अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी बुज़दिलनि जो कमु हूंदो आहे। क़ौमूं बुज़दिलाड़नि कार्रवाइनि खां नाहिन डिॼंदियूं। शर्जील इनाम मेमण चयो त कराची में जेके पहिरियां धमाका थिया उहे केस बि इदारनि गॾिजी हल कया। हिन केस खे बि भरपूर अंदाज़ में हल कयो वेंदो। पुलिस कंहिं बि सूरत में दहशतगर्दनि खे न छॾींदी। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सुद समाओ वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची यूनिवर्सिटी में थियल वेन धमाके वारे हंध जो दौरो कयो आहे। दौरे दौरान सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण धमाके में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार कंदे चयो आहे त ही हादसो न पर दहशतगर्दी जो वाक़ियो आहे। पुलिस ऐं ॿिया इदारा जांच करे रहिया आहिनि। शर्जील इनाम मेमण चयो त अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी बुज़दिलनि जो कमु हूंदो आहे। क़ौमूं बुज़दिलाड़नि कार्रवाइनि खां नाहिन डिॼंदियूं। शर्जील मेमण चयो त कराची में जेके पहिरियां धमाका थिया उहे केस बि इदारनि गॾिजी हल कया। हिन केस खे बि भरपूर अंदाज़ में हल कयो वेंदो। पुलिस कंहिं बि सूरत में दहशतगर्दनि खे न छॾींदी।